आवा कल भाई मंझंदि में आयो हो अज। अच्छा तुम्हारे भाउ मेहमान वठी अचनि शाम जो। हाँ मारो बात केड़ो जेको वॾो आहे तोखां वॾो जो मां तूं ई वारो जो कल वो ना वो किराए ते वठो हलियो वियो हाणे। कल न आयो मां मंझंदि तारे आयुमि चई त शाम जो तव्हां महिमाननि खे वठी अचिजो। आयो 5 बजे दारे भॼियो। 5 बजे भॼी वियो। हा तव्हां किरायो न पे ॾे कढी ॾे मां ओड़े हाणे तव्हां अलाए कहिड़ो उमेद ॾिनी नहीं। तव्हां ॿिए कमरे में शिफ्ट थियो त महिमान था वठी अचूं। महिमान हेॾे केॾे था अचो? हेॾे असांजे खटूं कोन्हनि न थोरियूं न असांखे पाण महिमान आया आहिनि वधीक खटूं कोन्हनि असां वटि। अरे हुन चयो खटूं घणियूं